أعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. ياسين والقرآن الحكيم إنك لمن المرسلين على صراط مستقيم تنزيل العزيز الرحيم صدق الله العلي العظيم. جزاك الله मेहरबानी. खिरखणा लाहे सुख न सुता कॾहिं ओसीअड़ो आहे खाहुरनि खे बंद जो. अॼु जे अज़ीम शख़्सियत जो असां ये मान में हुनजी तक़रीब रखी आहे साईं मोहतरम रसूल बख्श गजराई साहिबु. उहो पूरी सिंध में पंहिंजे इल्म अदब जे कम जे हवाले सां ॼातो वञे थो. उनखां पोइ संदसि जेके समाजी ख़िदमतूं आहिनि ख़ासि तौर ते ख़ान मोहम्मद पवार साहिब जिन सां गॾु ॻोठ सुधार संगत जेका उन तंज़ीम ठाही उन में हू मर्कज़ी तौर ते जेको आहे सो मेंबर रहिया ऐं पूरी सिंध जे ॻोठनि में ॻोठ सुधार संगत जूं शाखूं खोलियाऊं ऐं उते मुख़्तलिफ़ नमूने सां कैंपूं लॻारायूं. तइलीमी सिहत जे हवाले सां ॿियो समाज सुधार जेके बि कम हुआ उन्हनि सभिनी में हुन भरपूर हिसो वरितो. बल्कि ईअं चइजे त हू ख़ान मोहम्मद पवार जो साॼो हथ हो त हिन में को वधाउ न थींदो. पाण केतिरा ई किताब लिखिया अथसि ऐं तक़रीबन 8 किताबनि जो त पाण हुनजा छपजी चुका आहिनि. उनखां अलावा हिन ॻोठ जा सभिनी जी वॾी महिरबानी जे असांजी नंढड़ी तक़रीब में तव्हां शामिलु थियो. हीउ जेको प्रोग्राम रखियो वियो आहे साईं रसूल बख्श जे जेको आहे सो आइडिया में रखियो वियो आहे. साईं खे स्पेशली त खोड़ अवॉर्ड मिलिया आहिनि पर जेको रिसेंटली मां साईं खे जिन खे महिता अवॉर्ड मिलियो आहे जंहिंमें साईं खे तइलीमी मसीहा जो लक़ब ॾिनो वियो आहे. इन मां असांजी ऑर्गेनाइज़ेशन ॾाढी मुतासिर थी त अहिड़ा माण्हू असांजे भर में वेठा आहिनि पर असां हिन महिल ताईं हुननि जी इजाई न करे सघिया. सो उन सिलसिले में असां नंढिड़ो प्रोग्राम रखियो आहे जीअं तव्हां सभिनी असां दावत ॾिनी त साईं जे कयल समाजी ख़िदमतुनि ते हिकु नज़र विझूं ऐं साईं जी ज़िंदगीअ मां असां हिकिड़ो मिसाल वठूं. छो जे करे त असां बि ईअं सम्झो त ॻोठ सुधार संगत जी हिकु नंढी शाख आहियूं जेको हुननि जो मंशूरो जेको हुननि जो आइडिया हो असां हुन हलण ते कोशिशि था कयूं. ओड़ा त नथा थी सघूं पर कोशिशि कयूं था त असां पंहिंजे ॻोठ खे हिकु मॉडल विलेज ठाहिण लाइ उन्हनि जी जेका जो कयल ख़िदमत हूंदी हिकु नज़र विझूं ऐं उन मां सबक़ु पिरायूं त हक़ीक़ी ऐं बग़ैर कंहिं लालच जे जेकॾहिं ॻोठ जे लाइ महिनत कजे ॻोठ लाइ कमु कजनि त कीअं कजनि. सो उन लाइ असांजी नंढड़ी तक़रीर कई आहे जंहिंमें साईं जी कयल ख़िदमतुनि जा कुझु असां अवॉर्ड पेश कया आहिनि त काफ़ी पर जेके असांजी नज़र में आया उहे रखिया अथऊं. ऐं इनशाला हीअ जेके स्पीचिस थींदियूं साईं जिन आयल आहिनि मोहतरम साहिबु उहे ई असांखे साईं जी ज़िंदगीअ ते जेका नज़र विझंदा इनशाला ताला असां उन मां घणो सिखंदासीं. वरी मां चवंदुसि तव्हांजी वॾी महिरबानी तव्हां हिते आयो. लफ़्ज़ ॻाल्हाइण जे लाइ आउं गुज़ारिश कंदुमि मोहतरम साईं बुगियो साहिब जिन खे पाण अचनि ॿ लफ़्ज़ साईं जी ॻाल्हाइनि. अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू. मुंहिंजे लाइ बि एज़ाज़ जहिड़ी ॻाल्हि आहे मां रसूल बख्श जी शान में मान में कुझु ॻाल्हाए सघां. हिते जेकॾहिं प्रोजेक्टर हुजे हा त मां तव्हांखे हुनजी तस्वीर ॾेखारियां त मां स्कूल ते वियुमि त रसूल बख्श स्कूल गली जेका आहे नाम अब्दुल्ला हाजी वारी गली उन में पट ते वेठो साईं कुझु लिखियो पिए. पट ते वेठो साईं कुझु लिखियो पिए. मूं उहा तस्वीर कढी छॾी परे खां अब्दुल्ला हाजी जे घर जे ॿाहिरां मां तस्वीर कढी साईं विच ते वेठो साईं कादी साहिब जो इंतज़ार में वेठो कादी मीर असद अचे त कंहिं प्रोग्राम ते वञिणो हो ऐं उन ते साईं लिखियो पिए त इहे इल्म दोस्त माण्हू हूंदा आहिनि उन्हनि खे कंहिं बि मजीअ जी कुर्सीअ जी टेबल जी ज़रूरत न हूंदी आहे. जिते हू सम्झंदा त हाणे असांखे हिते कमु करिणो आहे त उते वेही वेंदा. साईं उन्हनि शख़्सियतुनि मां हिकु आहे
ॿियो दफ़ो इनकाफ शेख शायदि साईं के प्रोग्राम में कयो इनकाफ शेख जो, त साईं सां गॾु असां DHO नुसरो फिरोज़ जो जेको हुयो असां होॾां विया हुआसीं साईं सां गॾु। त साईं असांखे चयो तव्हां 2 मिंट बीहो त मां अचां थो। असां वञी इनकाफ शेख जे प्रोग्राम जे सिलसिले में DHO साहिब वटि वेठासीं। साईं वरी ॿाहिरि जेको चांहि वारो हुयो उते वेही ऐं उनखे जेको लिखाई जेका ॾियणी साईं उते जेका तरतीब ॾेई वरिती, उहा ॾाढी ऑथेंटिक हुई। त साईं हलंदे रुड़ंदे इहे कमु कंदो आहे। साईं खे वेही सोचबो त साईं खे ही टाइम ॾियूं या ही टाइम साईं हिन में इस्तेमालु करे, ईअं कॾहिं कोन थियो आहे। जॾहिं बि साईं खे का शइ लिखणी पई आहे त साईं डोड़ी लिखंदो आहे। ऐं असांजी हलंदड़ फिरंदड़ हिकिड़ी मोबाइल यूनिवर्सिटी आहे। मां त चवंदुमि साईं हिकिड़ी मोबाइल यूनिवर्सिटी आहे, त हे हलंदड़ फिरंदड़ घुमंदड़ फिरंदड़ यूनिवर्सिटी आहे साईं। चवंदो आहे, हिकिड़ो शेर आहे त ना फना मेरी ना बका मेरी, ना फना मेरी ना बका मेरी, मुझे ए शकील ना ढूंढिए, मैं किसी का हुस्न ख्याल हूँ, मेरा कोई वजूद व अदम नहीं। त जीअं साईं मोहतरम बावल गरी साहब चयो त साईं जे औलाद जे मुतलिक़ अलामा इक़बाल चए थो त घर न ठाहियो। ही जेके घर जेके ठाहींदा आहिनि माण्हू, इहे इंसाननि जो कमु न आहे, इहो अनकबूत जो कमु आहे। जेके हे माकोड़ियूं या अनकबूत जेके आहिनि, कोरियड़ा जेके हूंदा आहिनि, कबवेब्स जेके ठाहींदा आहिनि, इहो घर उहे ठाहींदा आहिनि जेके कबवेब्स आहिनि। उनजो कमु आहे, अनकबूत जो कमु आहे घर ठाहिण। सची ॻाल्हि आहे, मां त साईं जे घर जो आहियां, फर्ज़ आहियां। साईं मुंहिंजो वञी रिश्ते में मामू वञी थिए, साईं कॾहिं पंहिंजे घर ते तवजो न ॾिनी। जेके बि ॾोकड़ पैसा पंहिंजा या सब ख़बर या मखदूम साहब ते या जामिया मस्जिद ते या कंहिं प्रोग्राम ते पुठियां साईं लॻाए छॾिया। कॾहिं बि साईं को बैंक बैलेंस कोन ठाहियो, न ई कंहिं ज़ात ते साईं ख़र्चु कयो। हमेशह जेका आहे साईं इल्म जे मैदान में जेके साईं पंहिंजा पैसा वक़्फ़ कया। ऐं असांखे इहो शर्फ़ हासिलु आहे, मां बरमला ॻाल्हि कयां थो, असांखे इहो शर्फ़ हासिलु आहे त न सिर्फ़ु असांखे साईं जी मोहबत मिली आहे, पर असां दड़का साईं जा ॾाढा खाधा आहिनि। ऐं असांखे इहो शर्फ़ आहे ऐं असां ते इहो अलाह जो एहसान बि आहे त असांजो को गाइड आहे। ऐं साईं असांखे जिते ग़लति ॾिसे थो, साईं पंहिंजी बरमला ॻाल्हि उहा कंदो ऐं उहा असांखे मञणी पवंदी आहे। छो जो साईं जे शेर वांगुरु त जेकर साईं ज़िद ते जंहिंमहिल बीठो त पोइ सदरे पाकिस्तान बि हुनखे लाहे न सघंदो। ऐं इहा हक़ीक़त आहे। तो असांखे साईं सां मुहबत आहे, असांजो वॾो आहे। ऐं ॿी ॻाल्हि आहे, मां साईं सां बि हिकिड़ी ज़रूरु अॻे दफ़े घणे वक़्तु खां मां साईं खे रिक्वेस्ट पे कई। हीअं यूट्यूब जो दौरु आहे, जीअं हे मोबाइल लॻी पई आहे, इहा मोबाइल लॻाइणी आहे। साईं गचेरो ते या साईं जेको हिन महिल ते कमु कयो आहे, इहो अपलोड करे। अॼु जो जेको ईंदड़ दौरु आहे, उहो शायदि इहो बुक रीडर्स न बचनि, सिर्फ़ु ॿुधंदे ऐं पंहिंजी डेटा जेका था ॾिसंदे, इंफॉर्मेशन ॾिसंदे पंहिंजे इल्म में इज़ाफ़ो कंदा। त इहा शइ ज़रूरु हुजे, डाउनलोड थियल अपलोड थियल हुजे ऐं उहा प्रिज़र्व थियल हुजे, उहा इंफॉर्मेशन टेक्नोलॉजी जे थ्रू, त जीअं उहा सालनि ताईं जेका उहा हलंदी रहे शइ। ऐं एतबार कयो, जेकॾहिं कंहिं मूंखां अची पुछो त गचेरे जी छा हिस्ट्री आहे, त मां मरी पवंदुसि, मूंखे ख़बर न आहे। ख़ालिद साहिल ॿुधाए पियो त गचेरो जो हीअं खजूर मां नालो पियो, मूंखे ख़बर न आहे, सची ॻाल्हि आहे। ऐं जेकॾहिं गचेरो जी तारीख़ वञी बची अथव हिकु पेर ते, उहो आहे साईं रसूल बख़्श। जेका साईं रसूल बख़्श हेॾे होॾे थियो त पोयां कंहिंखे बि गचेरे जी ख़बर न आहे त गचेरो आहे छा। त साईं खे चवंदासीं साईं महिरबानी करे इहे शयूं तव्हां उते रखो। किताब जेके आहिनि उहे, हालांकि इहे तव्हांजा किताब असांजे स्कूल जी लाइब्रेरीज़ में हुजनि, असां बि उन्हनि खे पढ़ूं। ऐं असांखे तव्हांजे वक़्त जी ज़रूरत आहे। सर, वी लव यू अ लॉट, थैंक यू सो मच। ऐं साईं खे गुज़ारिश कनि साईं रसूल बख़्श साहिब जिन खे त पाण स्टेज ते अचनि ऐं जिन मोहबत सां साईं जे लाइ तोहफ़ा आंदा आहिनि त उहे तोहफ़ा पेश कंदा। हाणे आउं गुज़ारिश कंदुमि साईं मोहतरम साईं बहावल लिगाई साहिब जिन खे त पाण स्टेज ते अचनि ऐं साईं जे लाइ टोपी आंदी अथनि, तो साईं खे टोपी पाराए। साईं दा या उन खां पोइ साईं जिन हार पाईंदो आहे, त साईं जिन खे हार पाईंदा। इंतिहाई ख़ूबसूरत हार आहे जेको साईं रसूल बख़्श खे रहे खे पाराए। साईं तव्हां साईं तव्हां वियो, तव्हां हेॾे ॿियो साईं, तव्हां अञा ॿियो हिते।
हाणे आउं मोहतरम साईं रज़ा लांघा साहिब जिन खे गुज़ारिश कंदुमि त पाण अची साईं खे टोपी पाराईंदा। हीअ साईं तोहफ़ो खणी आया आहिनि साईं जिन लाइ, साईं सेक्रेटरी आहिनि सिंधी अदबी संगत शाख मोरो जा। महिरबानी सर। उनखां पोइ आउं मोहतरम साईं साहिल कीरो साहिब जिन खे गुज़ारिश कंदुमि पाण अचनि ऐं साईं जे लाइ अजरक जो तोहफ़ो खणी आया आहिनि, उहे साईं खे अजरक पहिराईंदा। उनखां पोइ आउं साईं मखदूम इज़ाज़ साहिब जिन खे गुज़ारिश कंदुमि पाण अचनि ऐं साईं जे लाइ हार आंदो अथनि, उहो हार साईं खे पहिराईंदा। महिरबानी महिरबानी। अच्छा हाणे प्रोग्राम अॻिते हले, साईं तव्हां 2 मिंट ते बीहो सर, तव्हां हिते बीहो 2 मिंट। ऐं इहे अच्छा इन नंढड़ी तनज़ीम आहे, असां इन तनज़ीम खे यादगार करण जे लाइ साईं जिन खे हिकिड़ो एवार्ड ॾिनो आहे, जो ठारायो आहे उनजे लाइ एवार्ड, त उहो आउं गुज़ारिश कंदुमि मेहरान मला ऐं साईं ज़ुल्फ़कार शाह साहिब जिन खे त पाण ॿई अचनि ऐं साईं खे जेको आहे सो हीअ असांजे गोहेड़ जो जेको आहे सो एवार्ड ॾियनि, ऐं नोमान ऐं इमरान बि स्टेज ते अचनि। तव्हां बचो ॿई सभई ॿियो लॻी रहा भई फोटो। हा हा ताड़ी वॼायो था। महिरबानी थैंक यू। अच्छा हाणे कम लाहींदा हलूं सॼो आहियूं सभु पंहिंजा पाण में। असांजे इन नंढी कोशिश खे जेको आहे सो साईं बहावल मोहतरम साईं बहावल लिकारी साहिब जिन ॾाढो एप्रिशिएट कयो ऐं साईं पाण फरमायो त बाबा तव्हांजी टीम जे लाइ मूंखे जेको आहे सो तमामु घणी मोहबत आहे गोहेड़ जी ख़ासि तौर ते टीम ते। सो आउं साईं बहावल खे गुज़ारिश कंदुमि त पाण हिते स्टेज ते अचनि ऐं असांजे गोहेड़ जे जनरल सेक्रेटरी मोहतरम नौमान बुगियो साहिब जिन खे हू अजरक जो तोहफ़ो गिफ्ट कंदा, तो हू अजरक जो तोहफ़ो गिफ्ट क़बूल कनि। अदा ताड़ी वॼाइजो न आहे गोहेड़। इहा हिमत अफ़ज़ाई आहे जिन दोस्तनि ॾींहं राति महिनत करे ही प्रोग्राम अरेंज कराया आहिनि ऐं ही तमामु नौमान साहिब जेको आहे सो असांजो हीरो आहे ऐं हिन वॾियूं ख़िदमतूं ॾिनियूं आहिनि। अॼु तव्हां जेको फेसबुक ते ॾिसो था सॼो एक्टिविटीज़ गोहेड़ जूं उहे सभु हिन जी जेको आहे सो सुठे थियनि थियूं। महिरबानी तव्हां सभिनी प्रोग्राम खे अॻिते हलाईंदे छा थियो असां थोड़ी फॉर्मेलिटीज़ खां हटी करे को प्रेसिडेंट या को ख़ासि महिमान जो फ़ोन कया आहिनि, सभई दोस्त आहियूं ऐं सभई जेको आहे सो थोरा कमेंट ॾींदा वेंदासीं साईं जे हवाले सां, साईं जे ज़िंदगी जे हवाले सां, छो जो टाइम खे बि मदे नज़र रखंदे असां जेको आहे सो कम खे शुरू कंदासीं। ऐं पहिरियां ई ॾाढे फ़िल्मनि खे गुज़ारिश कंदुमि त उहो बलज़ अची जेको साईं जे हवाले सां गुफ़्तगू करे, छो जो पाण घणो वक़्तु साईं रसूल सां गॾु रहिया आहियूं। साईं मोहतरम रसूल बख़्श साहब जी ज़िंदगीअ ते असां छा ॻाल्हायूं। बचपन सां हुन सां गॾु गुज़ारियो आहे, उन जूं ख़िदमतूं जेके हिन ॻोठ लाइ आहिनि, हिन इलाइक़े जे लाइ आहिनि, हिन असांजे सिंध लाइ आहिनि, उहे ॻणप खां ॿाहिरि आहिनि। साईं रसूल बख़्श ख़ासि करे 3 पहलुअनि सां सुञातो वञे थो। हिकिड़ो उन जो पहिरियों पहलू जेको आहे सो इस्लामी पहलू आहे। पाण मज़हबी तौर ते हिकिड़ा सुठा आलम बि चई सघजनि था। संदन मालूमात, संदत क़ुर सां मुहबत ऐं उन में रिसर्च ऐं उन जे हिसाब सां अॼु बि उहो उन ते गामज़न आहिनि ऐं उन जे हिसाब सां साईं अॼु बि मस्जिद जो ख़ुतबो बि पढ़ंदा आहिनि। ॿिए हिसाब सां साईं समाजी तौर ते बहितरीनु समाजी वर्कर रहिया आहिनि। शुरूअ खां वठी जॾहिं पाण संभालियो आहे त हू समाज सुधार कमु कंदा रहिया ऐं तइलीम जे लाइ ख़ासि करे जाखोड़ींदा रहिया ऐं हीअ तइलीमी इदारा जेके बि आहिनि उन्हनि सभिनी तइलीमी इदारनि में साईंअ जो वॾो हथु ऐं महिनत शामिलु आहे जेके अॼु मौजूदु आहिनि। टियों पहलू साईंअ जो अदब जो आहे। अदब में
साईं वॾी महिनत जाखोड़ कई ऐं पंहिंजी हिकिड़ी घणे वक़्त खां वठी कलेक्शन करे हिकिड़ी लाइब्रेरी ठाहियूं ऐं उन लाइब्रेरी में साईं जा काफ़ी सारा किताब रिसाला ऐं अख़बारूं मौजूदु हुयूं जंहिं ते असांजा ॿाहिरियां दोस्त काफ़ी सारा ईंदा आहिनि हिते जेके PhD ऐं MPhil जा जेको आहे मवाद साईं जो खणी ईंदा आहिनि। साईं अॼु ताईं पंहिंजी पूरी ज़िंदगी वक़्तु करे छॾी इन्हनि सभिनी शयुनि में, उन खे जसल हुजे ऐं तमामु थोरा माण्हू हूंदा आहिनि पंहिंजूं जेके मतिलबु छॾे पंहिंजी ज़िंदगीअ में ॿिया मक़सद छॾे ऐं सभु कुझु इन जे हवाले करण सां त साईं मान में हिते आया आहिनि ऐं पंहिंजे पंहिंजे रायनि जो इज़हार ख़्यालु कंदा। तव्हां सभिनि जी महिरबानी, तव्हां हिते आयो ऐं अॼु असांजे प्रोग्राम में सेट। महिरबानी। हाणे आउं मोहतरम साईं साहिल कीरो साहिब जिन खे गुज़ारिश कंदुमि त हू पाण साईं जे ज़िंदगीअ ते कुझु ॿ लफ़्ज़ ॻाल्हाइनि, छो जो साईं काफ़ी साईं जे ज़िंदगीअ ते लिखियो बि आहे। क़ाबिल एतिराम साम्हूं वेठल गचेरो ऐं उनजे तस्गिरदारी जूं अबू शख़्सियतूं, अस्सलामु अलैकुम। साईं जा तमामु घणा पहलू आहिनि, पर आउं फ़क़ति उनजे तसनीफ़ात ऐं तहक़ीक़ ऐं तारीख़ में जेको हुनजो हिकिड़ो मुनफ़रद किरदारु आहे सिंधी अदब में, आउं इन पहलू ते ॻाल्हाईंदुसि। साईं रसूल बख़्श बुगियो गचेरे साहिबु तारीख़ नवीस ऐं मुहक़िक़ साथी परगिने जी तारीख़ी शहर गचेरे पुराणे में जाओ जेको इल्मु अदब ऐं तारीख़ी लिहाज़ खां ज़रखेज़ ऐं वसी ख़ितो रहियो आहे। साईं रसूल बख़्श बुनियादी तइलीम गचेरे पुराणे, मैट्रिक हाई स्कूल मोरे, BA डिग्री कॉलेज नवाबशाह, जॾहिं ते MA इकोनॉमिक्स, MA इस्लामिक कल्चर ऐं अरबी सर्टिफिकेट जहिड़ियूं डिग्रियूं सिंध यूनिवर्सिटी जामशुरू मां हासिल करे साल 1971 ईस्वी में नामियार समाज सुधार खान मोहम्मद कंवर सां गॾु सिंध अंदरि ॻोठ सुधार संगत तंज़ीम जी बुनियादु रखियो। साल 1980 में LLB डिग्री सिंध लॉ कॉलेज हैदराबाद मां हासिल करे समाजी कमनि सां गॾु साल 1982 ईस्वीअ खां नसर लिखणु शुरू कयो। पाण तहक़ीक़ी मैदान में मक़ामी तारीख़, सक़ाफ़त ऐं ॿियनि मुख़्तलिफ़ मौज़ूअनि ते नई खोजना करे सिंधी अदब में तारीख़ में 300 खां मथे तहक़ीक़ी मक़ालनि ऐं मज़मूननि जो इज़ाफ़ो कयो आहे, जेके नई ज़िंदगी, टिमाही महिराण, छमाही बिलावल तहक़ीक़ी जर्नल, तख़युल, मुख़्तलिफ़ मफ़ज़ननि, रिसालनि ऐं अख़बारनि में छपिया आहिनि। साईं रसूल बख़्श गचेरा जे तहक़ीक़ी कम जो अंदाज़ मुनफ़रद आहे। पाण केतिरनि ई मौज़ूअनि जो घण पासा जो तहक़ीक़ी ऐं तनक़ीदी जाइज़ो वठी पोइ पेश कयो आहे। केतिरियुनि ई शख़्सियतुनि ते लिखियल संदसि तहक़ीक़ी मक़ालनि ऐं मज़मूननि जी बि हिकु ख़ासि अदबी हैसियत आहे। पाण जहानिया ख़ानदान की तारीख़, दरगाह ख़ियारी शरीफ़ के बुजुर्गन की तारीख़, मखदूम हिंगोरो रहमतुल्लाह, मखदूम काजी गुलाम कुरैशी बुगाई साहब, अल्लामा मौलाना मोहम्मद इदरीस दारी साहब ऐं गचेरी पुराणी की तारीख़, क़दीम तारीख़ जहिड़नि मौज़ूअनि ते नऊं तहक़ीक़ी कम मंज़र आम ते आणे तारीख़ नवीसनि लाइ नवां इल्मी अदबी ऐं तारीख़ी बहस आंदा। तारीख़, तहज़ीब, सक़ाफ़त ऐं अदब ते संदसि हेठियां किताब छपियल आहिनि। आइन ऐं मंशूर 1985 ईस्वी, साहिब सगोर ऐं संदन शरई मेला छापो पहिरियों 2000 ईस्वी, मखदूम हिंगरो रहमतुल्लाह ऐं संदन शरई मेला 2001 ईस्वी, सरवीत साची तरतीब ॾिनल किताब 2007 ईस्वी, सुहिणी सिंध जो सुहिणो आलम 2017 ईस्वी, हिकु सची ऐं सुहिणी कहाणी यूसुफ ज़ुलेखा 2019, साहिब सगोर ऐं संदन शरई मेला छापो ॿियो 2020 ईस्वी, छपाई हेठि जेके अञा संदसि किताब आहिनि तन में सिंध जो तारीख़ी शहर गचेरो जेको 2021 में हाणे छपिजी चुको आहे, तज़किरा जहानिया ख़ानदान, मखदूम बिलाल ऐं संदसि खुलफ़ाए इकराम, गचराईअ जा मक़ाल ऐं मज़मून ऐं मखदूम काज़ी गुलाम कुरैशी बुगाई शामिल आहिनि। साहिब सगोर ऐं संदन शरई मेला संदन किताब निहायत ई अदबी ऐं तारीख़ी अहमियत जो हामिल आहे। दरगाह ख़ियारी शरीफ़ जे बुज़ुर्गनि ते ही पहिरियों किताब आहे जंहिंमें संदन सुवानी हयात, शुजरी मुबारक, दीनी ख़िदमात, संदन दौर में मुनक़िद कयल शरई मेलनि खे तहक़ीक़ी सूरत में पेश कयो अथनि। हिकु सची ऐं सुहिणी कहाणी यूसुफ ज़ुलेखा में पाण इन तारीख़ी वाक़िए खे क़ुरान शरीफ़ जी रोशनीअ में मुनफ़रद तहक़ीक़ी अंदाज़ में पेश कयो आहे। मखदूम हिंगोरो ऐं संदन शरई मेला में पाण बिलावली तहरीक जो तारीख़ी पस मंज़र, मखदूम हिंगोरो रहमतुल्लाह जी सुवानी हयात ऐं उनजो समाजी हालतुनि ऐं तारीख़ी पहलुनि खे उजागर कयो आहे।
सोनी सिंध जो सोनू आलम किताब में नामियारे अल्लामा मौलाना मोहम्मद इदरीस दारी साहब की शख्सियत सवानी हयात दीनी खिदमात ऐं तसनीफ़ात की रोशनी में संदन मड़नी किताबनि ऐं नवन जुल्दनि में आयल तफ़सीरनि जो जाइज़ो वठी दलीलनि सां संदन शख्सियत के आलमी सतह वारी हैसियत को साबित किया है। अहिड़ी तरह सिंध के तारीख़ी शहर गचेरी मखदूम बिलावल ऐं संदन ख़लीफ़नि मखदूम काज़ी गुलाम कुरैशी बुगाई ऐं जहानिया ख़ानदान बाबति पाण तहक़ीक़ करे ॻुझनि राज़नि खे ॻोल्हण सां गॾु नई मालूमात ऐं नवनि नतीजनि में वाधारो पुरांदो आहे। खेसमारी लाइब्रेरी पुण मौजूदु आहे जंहिंमें नायाब कलमी नुस्ख़ा ऐं केतिरा ई किताब पुण दस्तियाब आहिनि। साईं रसूल बख्श गचेरे जी फ़िक्री तहक़ीक़ सिंधी अदब खे वुसअत ॾियण सां गॾु ईंदड़ मौक़नि लाइ फ़न जूं राहूं खोलियूं आहिनि, जंहिंमां असांजी शाहूकार लोक अदब सक़ाफ़त ऐं मक़ामी तारीख़ जूं पहाड़ूं खुटरे हथ करे सघूं था। संदन वॾो कारनामो गचेरो शहर शख़्सियत सक़ाफ़त इदारे तरफ़ां इदारो 2020 ईस्वी में किताब छपियो, छाकाणि त हिन खां अॻु गचेरे शहर जी तारीख़ सक़ाफ़त इल्मो अदब ऐं इदारनि बाबति सिंधीअ में को बि जामे किताब मौजूदु न हो। तंहिं करे हुन जी ज़रूरत ऐं वक़्त जी तक़ाज़ा सम्झंदे पाण गचेरे शहर जी तारीख़ लिखी सिंधी ज़ुबान जे पढ़ंदड़ लाइ हिकु काराइती ऐं मुफ़ीद किताब जो इज़ाफ़ो कयो आहे। किताब में कुझु गचेरे जी तारीख़ी मागनि मकाननि बुज़ुर्गनि ऐं क़दीम आसारनि जूं तस्वीरूं पुण ॾिनल आहिनि। 17 में बाबनि जी जाइ ते मौज़ूअनि जी फ़हरिस्त ॾिनी वई आहे। किताब जी शुरूआत में गचेरे जो नालो क़दामत इंतज़ामी जोड़जक ऐं क़बुल मसीह हैसियत बाबति माख़ज़नि मां हवाला ऐं सिदरी रिवायतूं पुण बयानु करे छंड छाण करण खां पोइ पंहिंजी राय पेश कई अथसि। हिन खां गचेरे शहर बाबति कुरैशी डॉक्टर हामिद अली खानई जो मक़ालो नई ज़िंदगी रिसाले में छपिजी चुको आहे, पर साईं रसूल बख्श हिन किताब में तहक़ीक़ ऐं तारीख़ जे रोशनी में मुख़्तलिफ़ पहलुअनि खे निर्वार करे मुकमिल तफ़सीली मवाद फ़राहम करे गचेरे शहर ऐं उन जी पसगिरदाई जी महफ़ूज़ करे छॾियो आहे। गचेरे शहर जे अवाइली दौर बाबति लिखे थो त गचेरे जो क़दीम ऐं तारीख़ी शहर सिंधूअ जे किनारे ते आबाद हुजण जे करे वापार आमदरफ़्त ऐं फ़ौजी नक़लो हरकत जे लिहाज़ खां उन दौर में हिकु वॾी अहमियत वारो शहर हो। साॻिए वक़्तु उहो सिंध जे मशहूरु बंदरगाहनि में हिकु अहम बंदरगाह हो, जंहिंजे ज़रिए असांजो हितां जो कपिड़ो रंगावती सामान अनाज ठिकर जो सामान ख़ासि तौर हितां जा ठहियल गज मुल्क जे अंदरि हुआ ॾेसावर मोकिलिया वेंदा हुआ। हितां जी खजूर पिणु तमामु घणी मशहूरु हूंदी। अहिड़ी तरह पहिरियां हिन शहर ते नालो गजरो ऐं पोइ अॻिते हली खजूर जे अहम वापारी शहर हुअण करे जे नाले सां हिन शहर खे गजरो ऐं खजरो सॾियो वियो। किताब में दरगाहनि औलियानि ॿियनि लाॻापियल मौज़ूअनि मुतलिक़ तहक़ीक़ आयल आहे। उन खां सवाइ गचेरे जा तारीख़ी माग मकान ऐं क़दीम आसार तहक़ीक़ करे पेश कया आहिनि। गचेरे शहर जे तारीख़ी ऐं समाजी सूरतहाल जी दलीलनि सां जाइज़ो पेश करण ऐं कुझु नामवर आलमनि फाज़िलनि ऐं औलियाउनि जी फ़िक्र ऐं सवानिया जिन में बेवास्तो पीर हज़रत मखदूम हिंगोरो रहमतुल्लाह, हज़रत मखदूम सैयद हसन शाह जहानिया दोइम, मखदूम काज़ी गुलाम बुगाई, मखदूम मोहम्मद सादिक गचेराई, मखदूम मियाँ फैज़ अहमद गचेराई, पीर मोहम्मद मूसा बुगियो, सैयद आलिम शाह, हज़रत मौलाना खलीफ़ा मियाँ इबादुल्ला मेमण, हज़रत मौलवी गुल मोहम्मद मेमण अव्वल, हाजी शेरुल फ़कीर मियाँ वली मोहम्मद ऐं मियाँ अली मोहम्मद खटरी सूमरनि जी हयातीअ फ़िक्र इल्मी अदबी ऐं दीनी ख़िदमात बाबति जाम ॼाण मुयसरु कई आहे, जेका संदसि तहक़ीक़ मवाद जी दिलकश तरतीब ऐं तख़लीक़ी सघ जी अकास आहे। साईं रसूल बख्श गचेरे शहर जे कुझु मारूफ़ शख़्सियतुनि मां हज़रत मखदूम हिंगोरो रहमतुल्लाह जी तइलीम ख़िलाफ़ती तहरीक बिलाली दीनी ख़िदमतुनि मक़बरे जी तमीरात ऐं तरीक़े जे सिलसिले जी तारीख़ी एतबार खां न सिर्फ़ु ॼाण मुयसरु कई आहे, पर रिवायतुनि ऐं हवालनि जी रोशनी में हिंगोरो ज़ात बजाए बुगियो ज़ात साबित करण जी कोशिशि कई आहे। उन खां अलावा मुल्तान जे कुरैशी ख़ानदान जे गचेरे अचण जे हवाले में मखदूम मोहम्मद बरियल कुरैशी ऐं संदसि पुटु मौलूद जे पहिरीं शाइर मखदूम गुलाम बुगाई जो मुफ़स्सिल ज़िक्र कंदे सिफ़े नंबर 53 ते लिखे थो त मखदूम गुलाम गचेरे खे मीर अली शेर कान्या ग़लतीअ विचां खेनि भुगन जे ॻोठ खे संदन विलादत जी जाइ ॼाणाए खेनि भुगाई लिखियो आहे, जेका ग़लती मेमण अब्दुल मजीद सिंधी ऐं ॿिया अॼु कंदा अचनि था। जॾहिं त मखदूम काज़ी गुलाम जो तइल्लुक़ गचेरे सां ई आहे। मखदूम साहिब कंहिं बि लिखत वग़ैरह ते पाण खे भुगाई न लिखियो आहे, बल्कि गुलाम मोहम्मद जन जे पोटे फैज़ मोहम्मद अहमद सर काज़ी अहमद दमाई जन खे काज़ी अहमद हिकु ख़त में मखदूम फैज़ मोहम्मद गचेराई करे लिखियो आहे। साईं रसूल बख्श हिन किताब में गचेरे शहर मुख़्तलिफ़ तारीख़ी वाक़िअनि ऐं शख़्सियतुनि बाबति पिणु कुझु ॻाल्हियुनि ते पंहिंजे मुदलिल अंदाज़ में ख़ूबसूरत नमूने गहराई ऐं ज़िम्मेवारी सां लिखी घणनि पैदा कयल मुंझारनि खे हल करे वाज़े कयो आहे।
जेका संदसि तहक़ीक़ ऐं तारीख़ सां दुरुस्तीअ जी सची लगन जी अलामत आहे। पाण गुलाम गचेरे जन जी ज़ाती ज़िंदगी जा तारीख़ी वाक़िया, ज़ाहिरी उलूम, बातनी फैज़ जी दरसगाह ऐं शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जे हमअसर शाइर हुअण सां गॾु संदन कुझु कलाम नमूने तौर पर पेश कयो आहे। ये महिनत साईं रसूल बख्श गचेरे जी कावशनि जो नतीजो आहे जो मखदूम साहब बाबति हिन खां अॻु सिंधियत में हेतिरो तफ़सीली मवाद मौजूदु न आहे। मुग़लनि खां समेजन ऐं उन्हनि जे सरदार परे उन्हनि जे अॻुवाणी में गचेरे में जंग जो तारीख़ अहवाल पाण न फ़क़ति हवालनि जी रोशनीअ में सेफ्ती अंदाज़ में बयानु कयो आहे, पर मुग़लनि जी हुकूमत ख़त्म थियण बैदि कलोड़नि जे दौरे हुकूमत में या 11वें कलोड़े जो गचेरे ख़िते खे फतह करण जो पिणु तारीख़ी ज़िक्र कयो आहे। किताब में अंग्रेज़नि जे दौर 1943 खां 1947 ताईं गचेरे उनजी पसगिरदाई जंहिंमें गचेरे ते अंग्रेज़नि जे हमले जो बि ज़िक्र शामिल आहे। विरहाङे खां पोइ गचेरे मां हिंदुनि जी लॾ पलाण ऐं शहर खे ॿियनि केतिरनि ई पासनि जे लॻल नुक़सान ऐं न सिर्फ़ तिर्ज़ तमीर जे ज़िक्र जे सां गॾु फ़क़ीर हाजी मोहम्मद मोरेल बुघे जी शख़्सियत ऐं संदसि दीनी ऐं समाजी ख़िदमत जी पिणु साराह कई आहे। किताब में दीनी मदरसनि, दर्सगाहुनि ऐं स्कूलनि जे तइलीमी निज़ाम खे बि तज़किरे हेठि आंदो वियो आहे। साईं रसूल बख्श गचेरे जे हिन किताब जे मुताले खां पोइ मजमूई तौर हिन नतीजे ते पहुचे थो त पाण ॻोढ़े मुताले, मुशाहिदे ऐं संजीदगीअ सां गचेरे जी तारीख़ जा न फ़क़ति मुख़्तलिफ़ पहलू दलीलनि हवालनि सां निर्वार कया आहिनि, पर तारीख़ी दुरुस्तनि सां गॾु नई तहक़ीक़ जो पिणु इज़ाफ़ो कयो आहे। किताब में पाण सत इराया या गैर मंतकी बहस मुबाहिसे खां पिणु पासो कंदे हक़ीक़तुनि जे बुनियाद ते छंड छाण करण जी कोशिशि कई आहे। किताब में किथे किथे तहक़ीक़ी उसूलनि जे हवालनि जे तरीक़ेकार जा नुस्ख़ रहिजी विया आहिनि, जेके सिफ़े नंबर 8, 9, 11 ऐं ॿियनि मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते मौजूदु आहिनि। किथे हवाला ॾिनल न आहिनि, वरी जिन में हवाला ॾिनल आहिनि से मुबहम नमूने ॾिनल आहिनि। उम्मीद आहे फाज़िल मौक़े किताब जे ईंदड़ हिसे ॿिए में उन तरफ़ ध्यानु ॾियण सां गॾु बिब्लियोग्राफी जो बि इज़ाफ़ो कंदो। मवाद खे बाबनि में विराइण रखण सां गॾु गचेरे ऐं पसगिरदाई जे तारीख़ी मागनि, मकाननि ऐं नाले वारी शख़्सियतुनि जे तस्वीरुनि जी इज़ाफ़ी ऐं संदनि कयल ख़िदमतुनि ऐं हक़ीक़तुनि खे रोशनाई करण जी बि पूरी कोशिशि कंदो। अमां सभिनी जी वॾी महिरबानी। उहो त उनजे पहलुनि खां ॿियनि पहलुनि खां माण्हू दोस्त ॻाल्हाईंदा। ऐं इन अॼु हिन असांजे पिंडाल में वेठल साईं फ़हीम बुगियो साहिबु, साईं मोहम्मद सिद्दीक़ बुगियो साहिबु, उस्मान बुगियो या ॿिया बि जेके दोस्त आहिनि, इसरार अहमद बुगियो, इहे सभु दोस्त आया आहिनि, उन्हनि जी महिरबानी हिन प्रोग्राम में शामिलु थियण जी। हाणे आउं गुज़ारिश कंदुमि साईं इज़हार मखदूम साहिब जिन खे त हुन साईं रसूल बख्श खे ॾिठो कीअं, माना उनजे नज़र में साईं रसूल बख्श कीअं, उहो ॿुधाईंदो त वधीक इंट्रस्टेड थींदी शइ। गचेरे शहर ॻोठ जा मौज़ राइश पज़ीरो मोरे ऐं हैदराबाद ऐं ॿियनि शहरनि खां आयल दोस्तो अस्सलाम वालेकुम। साईं इफ़्तिख़ार साईं जो टॉपिक बि ॾेई छॾियो आहे, त मां सोचे कुझु ॿियो आयोसि, पर हाणे साईं ॾिनो था, कोशिशि कंदासीं त साईं जे उन्हनि पहलूअ ते ॻाल्हाइजे। साईं रसूल बख्श गचेराई साहिबु मुंहिंजे साम्हूं वेठो आहे, सिंधी टोपी पाए वेठो आहे, ख़ुशगवार माहौल में आहे, ॾाढो मुस्कुराए पियो, खिले पियो, मोहबतुनि जा मुर्क असांखे ॾिए पियो, असां उहे वंड वठूं पिया। साईं मुर्शिद भिटाई घोट साईं जो बेटा, सोई राह रद्द करे सोई रहनुमा, वत इज़्ज़ मंतशा वत ज़िल्ल मंतशा। त साईं रसूल बख्श गचेराईअ खे ख़ुदावन ताला अल्हम्दुलिल्लाह तमामु इज़तूं ॾिनियूं आहिनि ऐं तमामु मोहबतूं ॾिनियूं आहिनि। ऐं शफ़ीक़ इंसान, पीरासन इंसान न थियो आहे। साईं खां सवेल मां ॿ लफ़्ज़ पुछा पे, साईं तव्हांजी उमिरि केतिरी थी चुकी आहे? साईं चयो मुंहिंजे 73 साल में हलां पियो। ऐं मूंखे ॾाढी ख़ुशी थी, अलाह हिन खे उमिरि ख़बीर अञा ॾिए, अञा उमिरि साईं जी ख़ुदावन ताला वधाए। 73 साल उमिरि में इल्मी, अदबी, तारीख़ी, तहक़ीक़ी कम करणु ऐं जज़्बे सां कमु करणु, ख़ुसूसन गचेरे ते, गचेरे जे नौजवाननि ते, गचेरे जे शख़्सियतुनि ते, गचेरे जे ख़ासि करे सॼी सिंध जे उलिया किरामनि ते, मस्जिदुनि ते
ऐं तारीख़ी माग मगाम ते लिखणु ऐं तहक़ीक़ी हवाले सां लिखणु इहो साईंअ जो वॾो फन आहे जेको ख़ुदा जे तरफ़ां हिकिड़ी साईंअ ते ख़ासि इनायत थियल आहे। ऐं साईं असांजे मोरे में साईं जो ब्रदर रहे थो ऐं खोड़ सारा असांजा दोस्त बुगिया कम्यूनिटीअ जा उते रहनि था, जिन सां मुंहिंजी दोस्ती 25-26 सालनि सां आहे। त उते साईंअ खे ॾिसंदा हुआसीं ईंदे वेंदे, ख़ुशूसन साईं ख़लीफ़ बुगियो साईं, उन सां पाड़ेसरी जे हिसाब सां दोस्ती बि आहे। असां हुनखे इल्मी अदबी हिकिड़ो उस्ताद बि सम्झंदा आहियूं। पोइ ईअं मोहबतूं थींदियूं, कचहरी थींदी, साईं ॾिसंदे ॾिसंदे काफ़ी किताब आंदा। ताज़ो साईं कचहरी तारीख़ ते किताब आंदो आहे। त हीउ माण्हू कीअं ईअं वधियो, हिकिड़े नंढे ॻोठ मां हिकिड़ो तारीख़ साज़ इंसानु थियो। त ॻोठ ई तारीख़ूं पैदा कंदा आहिनि। तव्हां सॼी सिंध जे कल्चर ऐं तारीख़ ते नज़र विझंदासीं त असांखे पीर हिसामुद्दीन राशिदी बि मिलंदो, अली मोहन राशिदी बि मिलंदो, डॉक्टर नबी बख्श बलोच बि मिलंदो, वॾा वॾा मुदब्बर मुफ़क्कर मिलंदा, अलहदा दोयो साहब मिलंदो। इहे सभु जा ॻोठनि जा माण्हू हुया। ॻोठनि जो कल्चर हिकिड़ो खुलियल आगुर थिए थो, इंसान जी ज़हनी पज़ीराई थिए थी, इंसानु वाज वेज करे थो, इंसानु सिखे थो ॿिन्हिनि ॿारनि मां, ढोरनि ढगनि खे ॾिसंदे, मारोड़नि खे ॾिसंदे, ओताकी कल्चर खे ॾिसंदे हिकिड़ो आला क़िस्म जो ज़हन थिए थो। ऐं हेॾो त शानदार ज़हन थो थिए जो शहर जे माण्हुनि खां काफ़ी गोए खयो थो वञे। नंढड़नि सहूलियतुनि हूंदे बि ॻोठाणो शहर जे माण्हुनि खे कॉम्पिटेट करे थो। साईं बि उन्हनि शख़्सियतुनि मां हो। साईं वाल साहब उन दौर में खुई खोटाइण, खुयूं ठाराइण, पाणी जी अणाट खे पूरा करण लाइ खुयूं हूंदियूं हुयूं। हिक ई खुईअ ते खोड़ सारा ॻोठाणा अची पाणी भरींदा। त साईं जन वाल साहब खुयूं खोटायूं। साईं जे वाल साहब हिकिड़ी जामिया मस्जिद जोड़ाई जितां सेवण जा कारीगर साईं घुराया साईं जे वाल साहब। ईअं बचपन में साईं खे वाल साहब वटां इहो समाजी पहलू मिलियो। उन समाजी पहलूअ ते साईं अॻिते हलियो ऐं ॾिसंदे ॾिसंदे साईं समाज सुधार तंज़ीम जो मेंबर थियो, अॻवान थियो ऐं ईअं साईं कमु कंदो रहियो। साईं 3 में 2 में जेको साईं ॿुधायो साईं साहिल कीरो साहब, उन सां गॾोगॾु साईं जी शख़्सियत में हिकिड़ो माण्हू लिखंदो आहे, पढ़ंदो आहे, कंदो आहे, पोइ उनजे ज़हन में हिकिड़ो अजीबो ग़रीब ख़्यालात बि ईंदा आहिनि, चिड़ बि अची वेंदी आहे, उमिरि जी तक़ाज़ा बि हूंदी आहे। ऐं जेको लिखंदो आहे चाहींदो आहे त मूं वांगुरु अॼु जो नौजवान बि लिखे। त साईं वटि रखी रखी केॾी केॾी जज़्बात बि ईंदी आहे त हीउ माण्हू ईअं छो थो करे, हीउ माण्हू ईअं कीअं थो ॻाल्हाए, हीउ माण्हू हिते छो ॻाल्हाए रहियो आहे, हुनजी जजमेंट सही न आहे, या ॻोठ जा माण्हू इन्हनि सभिनी शयुनि लाइ छो नथा सोचनि। इहा डिस्कस असां कंदो रहंदो। पोइ मां साईं इफ़्तिख़ार सां सभिनी सां कंदा त सभिनी खे गॾु खणी हलो। ऐं गोहे खे मां मुबारक ॾींदुसि जो साईं जी शख़्सियत ते, साईं जे ॻोठ में साईं खे जीअरे साईं गला उमिरि वधी ॾींदो, मंशता मिले, इहा साईं जी शख़्सियत लाइ तमामु वॾो एज़ाज़ आहे। जहिड़े ई शख़्सियत में एवार्ड मिलणु ऐं ॻोठ वारा ॾियनि ऐं साईं जो अज़ीज़ आहे वेझो उहे एवार्ड ॾियनि, इन खां वधीक बि ख़ुशनसीबी कहिड़ी आहे। ऐं साईं खे अलाह ताला उमिरि ॾींदो, वधीक हाणे टाइम घटि आहे। बसि भिटाई साईं जो हिकिड़ो ई बेत पढ़ी रान छॾींदुसि पंहिंजी स्टेज ते, वेठे जनी वटि ॾुखंदो दूरि थिए, तन तनी सी कट ओॾा अॾे पखड़ा। साईं सां पखड़ा ॾियो साईं मोहबत जो अमीन। महिरबानी साईं। महिरबानी साईं साहिबु। हाणे आउं गुज़ारिश कंदुमि मोहतरम खलीक बुगियो साहिब जिन खे त पाण अचनि ऐं साईं जे ज़िंदगीअ ते रोशनी विझनि। मोहतरम साईं खलीक बुगियो साहिबु। असांजे हिन पिंडाल में अॻूणो यूसी चेयरमैन मोहतरम मीर हसन बुगियो साहिबु मौजूदु आहे। उनखां पोइ सेठ जावेद अहमद आराई साहिबु, असां उनखे बि वेलकम कयूं था। शाहज़ेब लिगारी खे बि वेलकम कयूं था। सफराज बुगियो साहिब खे बि वेलकम कयूं था ऐं डॉक्टर फारूक बुगे खे बि वेलकम कयूं था। साईं त खे गुज़ारिश कंदुमि साईं ज़ुल्फ़कार शाह साहिब जिन खे त ॿ लफ़्ज़ ज़रूरु पंहिंजे एक्सपीरियंस मां हिते अची असांखे ॿुधाइनि, छो त साईं सॼी दुनिया घुमियल आहे ऐं हुनजो जेको हिकिड़ो हिकिड़ो लफ़्ज़ हूंदो उहो क़ीमती हूंदो, हुन में वज़न हूंदो। साईं ज़ुल्फ़कार शाह साहिब जिन तव्हांजी अॼु इहो ॿुधी ॾाढी ख़ुशी थी थिए
त साईं रसूल बख्श साहब जेको आहे सो डॉक्टर खान मोहम्मद पामर सां गॾु रहिया आहिनि ऐं हेतिरा कुझु किताब लिखिया आहिनि। सची ॻाल्हि इहा आहे त सिंध जा उहे ॻोठ जेके तारीख़ी आहिनि, जेके क़दीमी आहिनि, जंहिंजी तारीख़ में हवाला आहिनि, उन्हनि ते कमु थियणु खपे। ऐं सभ खां अहम ॻाल्हि आहे त सिंध जहिड़नि ॻोठनि जी निशानदेही थियणु खपे जिथे सवें हज़ारे सालनि जा मिसाल ही सिंध में जेके क़दीमी ॻोठ आहिनि उन्हनि मां हिकिड़ो गचेरो आहे। इनलिस्ट थियणु खपनि इहे ॻोठ। ऐं जेकॾहिं उन्हनि ॻोठनि में साईं जहिड़ियूं शख़्सियतूं हूंदियूं त उन्हनि ॻोठनि जी तारीख़ ऐं उन्हनि ते लिखंदियूं। साईं जो हेॾो वॾो कंट्रीब्यूशन आहे। मुंहिंजो साईं सां अॼु जेको आहे सो जहिड़ो कर इंट्रोडक्शन थियो आहे ऐं गचेरे पुराणे जी इन तारीख़ी शख़्सियत सां इंट्रोडक्शन थियो आहे। ख़ासि ॻाल्हि इहा आहे त जेको गो अहेड आहे उन जे तरफ़ां हीउ जेको जंहिं नमूने सां साईं कल्ह ॻाल्हि पे कई त जेके यूनिवर्सिटी मां ग्रेजुएट कनि था, ग्रेजुएशन में एडमिशन यूनिवर्सिटी में एडमिशन वठनि था या नौकिरी थी जिन खे मिले उन्हनि खे बि जेको आहे सो को वेलकम जो या इन क़िस्म जो प्रोग्राम ॾींदा। ऐं ख़ासि तौर ते ही महिराण वारी ॻाल्हि त माण्हुनि खे पंहिंजी ज़िंदगी में मञता ॼण रिकग्निशन ॾियण वारो जेको अमल आहे इहो तमामु अहम आहे। इहो सिंध में ट्रेंड कोन्हे, दुनिया में आहे ट्रेंड, सिंध में ट्रेंड कोन्हे। इनखे हिकु नए ट्रेंड तौरु मुतारिफ़ थियणु खपे। अॼु गचेरे में थियो आहे, सुभाणे ॿियनि जायुनि ते थियणु खपे। तव्हांजी वॾी वॾी महिरबानी। ऐं समूरा जेके मुअज़्ज़िज़ महिमान आहिनि उन्हनि सभिनी खे मुंहिंजे तरफ़ां अस्सलाम वालेकुम। ऐं दोस्तनि ॻाल्हायो साईं रसूल बख्श जे उनजे ख़िदमतुनि ते ॻाल्हायो, उनजे किरदार ते ॻाल्हायो, उनजे कंहिं कम ते ॻाल्हायो। ऐं अॼोकी लिकाई साईं जो बेत आहे त मोहबती मेड़े ॻोठ ॿधिजे हिकिड़ो, तिनी जे वेड़े पाणी ईंदो बादशाह। सो जेकॾहिं किथे का तख़लीक़ी सरगर्मी थिए थी, को अहिड़ो अमल थिए थो जिते माण्हू गॾिजी वेहनि था, गॾिजी सोचनि था, गॾिजी कुझु कनि था, त यकीनन उते जेको आहे सो तब्दीली बि अचे थी। ऐं अॼु मुंहिंजे हवाले सां माना ख़ुशीअ जी ॻाल्हि हिकिड़ी त इहा आहे त मां इन ॻाल्हि में यकीन कंदो आहियां त माण्हूअ खे जेकॾहिं मञता ॾियणी आहे त उनजी हयातीअ में ॾिजे। जेको आहे उनजे वहे पुॼाणा पाण उनखे कहिड़ी ख़बर त पोयां कंहिं छा चयो कीअं। अली बाबा एॾो वॾो राइटर उते असां सां गॾु, हुनजे हयातीअ में हुन सां एॾी ख़राबु हालत ई तमामु घणी, पर असां चई सभिनी खे चवंदा हुआसीं यार अली बाबा जी मदद कजे, कंहिं तरीक़े सां कजे, ईअं कजे हूअं कजे। हर को हुनजे किरदार ते ॻाल्हाईंदो, ॿियूं सभु शयूं कंदो, पर आख़िर ताईं माना हुन तमामु कसम पस वारी हालत में जेको आहे दम ॾिनो ऐं जीअं गुज़ारे वियो तीअं फौरी तौरु कोटड़ीअ डिग्री कॉलेज ते हुनजो नालो पइजी वियो। ऐं हर साल 2 सालनि खां हुन जूं वर्सियूं मल्हायूं पियूं वञनि ॾाढियूं सुठियूं। मूंखे घुरायो, मुंहिंजो मां कोन्हे घटि में घटि मूंखे हिन वञण जो राइट कोन्हे को। जहिड़े जेको असां खां थी सघियो असीं कयोसीं। बाक़ी हाणे मरण खां पोइ जेको आहे तव्हां भली नाला रखो। त हिकु हवाले सां हीअ हिकिड़ी सिहतमंद रवायत आहे त माण्हुनि खे मान हुनजे हयातीअ में ॾिजे। ही असांजो समाज हूअं बि जेको आहे मञता ऐं मान ॾियण जे मामले में तमामु घणो कंजूस आहे। असीं ज़ाती तरह सची ॻाल्हि इहा आहे त सिर्फ़ु असांखे पंहिंजो पाण ई नज़र ईंदो आहे, पर ॿियो माण्हू नज़र न ईंदो आहे। ॻोठनि में एॾा वॾा किरदार आहिनि, पर साईं रसूल बख्श जेकॾहिं कराची में हुजे हा, साईं रसूल बख्श जेकॾहिं हैदराबाद में हुजे हा, त केॾे वॾे पैमाने जूं तकरीबूं थींदा, केॾी वॾी हुनखे मञता ॾिनी वञे हा। पर जीअं त उहो नंढड़े हिकिड़े ॻोठ में आहे, तंहिंजे करे उनखे, ऐं जीअं त हिकिड़ो आम ॻोठाणो आहे, को सादो माण्हू आहे, सॼी हयाती उन खिलंदे ख़ुशंदे कमु कया आहिनि, तंहिंजे करे उनखे नज़र अंदाज़ करिणो आहे, उनखे मान नाहे ॾियणो।
या रिकग्नाइज़ नाहे करिणो, त इहो जेको ॻाल्हि आहे त असांखे माण्हुनि खे उन जे कम ऐं किरदार खे ॾिसी करे जेको आहे मञता ॾियणु घुरिजे। ऐं छाकाणि त इंसान बि हलंदे हलंदे थकिजी थो पवे। जॾहिं मशीन कीअं हले थी तॾहिं बि उनखे असांखे साही ॾियणी पवे थी त इंसानु कीअं नथो थिए। इंसान जो सोच पंहिंजे सोचुनि में थकिजी पवंदो आहे। इंसानु कॾहिं कॾहिं पंहिंजे ख्वाबनि में फुटी पवंदो आहे। तंहिंजे करे उनखे बि ज़रूरत हूंदी आहे हाई शाबाशी करण जी, हिमत अफ़ज़ाई करण जी, चवण जी। भली हू कहिड़ो बि ॾाढो हुजे पर कॾहिं न कॾहिं हू बि इंसानु आहे। उनखे बि थींदो हूंदो त मूं पंहिंजे ॻोठ लाइ हेतिरो कुझु कयो, पंहिंजी पूरी हयाती ॾिनी, मूं पंहिंजे दर लाइ हेतिरो कयो, हेतिरियूं शयूं कयूं, मूंखे छो नथो ॾिनो वञे। ऐं असांजे समाज जो अलवियो आहे जिते साईं रसूल बख़्श त आहे पर तमामु वॾियूं शख़्सियतूं मोट खाई वयूं। साईं जीएम साहिब जहिड़ी शख़्सियत जंहिंखे मोट न मिली, रसूल बख़्श पली जेके स्पेस न मिली सघियो हिन समाज में। ऐं उहो समाज अञा ताईं जेको आहे सो उहो माना हिकु ई वक़्तु माना चइनि 5 निज़ामनि हेठि हिकिड़ी ज़िंदगी गुज़ारे पियो। सो ख़ुशी जी ॻाल्हि आहे त साईं रसूल बख़्श खे असीं पंहिंजी हयातीअ में इज़त बि ॾियूं था, उन सां मोहबत बि कयूं था। ऐं तमामु वॾी न असां पंहिंजे वसार असांजे दोस्तनि जेको आहे ऐं उहे बि साईं जा ई आबशूट आहिनि। साईं जे ई माना ख़िदमतुनि मां, साईं जे ई रस्तनि मां फुटल रस्ता आहिनि। ही के अलॻि शयूं उन्हनि खे त उहो मल्हायूं पिया। ज़ाती तरह ॿी ख़ुशी मुला इहा आहे त मूं गचेरो हाई स्कूल 7वीं क्लास में छॾियो हुयो, माना 6हों पढ़ियोसीं, पोइ 7 में हलियो हुयुसि। ऐं उन्हनि में पहिरियों उनखां पोइ जेको मूं उस्ताद ॾिठो आहे साईं बावल निगारी, त मूंखे ॾाढी ख़ुशी थी त माना हेॾे वॾे अरसे खां पोइ जेको आहे साईं मूंखे त कोन सुञाणंदो हूंदो पर मूंखे साईं बावल यादि हुयो, यको यादि हुयो। अॼु मां ॾिठो मूंखे ॾाढी ख़ुशी थी ऐं मूं चयो त मां साईं सां अॼु पंहिंजो यादगार हिकिड़ो फ़ोटू कढाईंदुसि। त मुंहिंजो उस्तादु जेको आहे मां कंहिं उस्ताद वटि 2 दर्जा पढ़ियो हुयुसि ऐं उहो मूं अॼु अखियुनि सां ॾिठो आहे। ॿिया काफ़ी गुज़ारे हलिया विया, उन्हनि सां उहो राब्तो न थी सघियो। ऐं हाणे ॻाल्हि इहा आहे त असीं कंहिं माण्हूअ खे मञता कीअं ॾियूं। माना त मुंहिंजे ख़्याल में असीं कंहिं माण्हूअ खे मञता जेको आहे हिकु त हिन तरीक़े सां ॾेई सघूं था त उनखे उनजे कम खे वाह वाह कजे। ॿी वॾी ॻाल्हि मुंहिंजे ज़हन में इहा आहे त उन माण्हूअ जे ख़्यालनि खे, उन माण्हूअ जा जेके ख्वाब आहिनि, उन माण्हूअ जा जेके सोचूं आहिनि, उन्हनि खे अॻिते वधाइजे। तंहिंजे करे मां चवंदुसि त असीं सभु साईं रसूल बख़्श जूं जेके रवायतूं आहिनि उन्हनि रवायतुनि खे, उन्हनि जे कम खे, उन जी किरदार खे अॻिते वधायूं। मिसाल तो साईं जेको हींअर मकालो पढ़ियो, ॾाढो जामे मकालो हुयो ऐं ॾाढो मुहक़क़ाना अंदाज़ में लिखियलु हो। हिकिड़े प्रोफेशनल मुहक़िक़ तौर ते जेके साईं आख़िर में रिकमेंडेशन बि ॾिनियूं उन में त उहे पेश कयूं। त इन ख़्याल सां मां चवंदो त साईं रसूल बख़्श जूं जेके रवायतूं आहिनि ऐं त उन्हनि खे अॻिते वधाइजे। मिसाल तौर ते साईं जा जेके 3-4 पहलू आहिनि उन जे शख़्सियत जा, त साईं जेको हयातीअ पंहिंजे में कंदो रहियो आहे उन कम खे अॻिते वधाइजे ऐं गो अहेड उनजो तसलसल आहे। गो अहेड जेकॾहिं पैदा थी आहे हिते त सची ॻाल्हि इहा आहे त उहा साईं रसूल बख़्श जे कोशिशुनि, साईं रसूल बख़्श जे किरदार ऐं उनजो आहे। ऐं जेकॾहिं असां बीठा आहियूं असीं बि उन्हनि कंहिं न कंहिं तरीक़े सां उन्हनि सां आहियूं। उन स्कूल मां त पढ़ियासीं न, उतां उन्हनि मां ई फैज़याब थियासीं ऐं साईं सां मूं चयो त ग़ाइबाना कीअं बि हिकिड़ो तालुक़ु रहियो ई रहियो। ऐं उन माण्हूअ उन में 70 जे ॾहाके में ॾिसो गॾिजे थो ख़ान मोहम्मद क़मर साहिब सां गॾिजी गुरसुदार जो बुनियादु विझनि था, कमु कनि था। सॼी सिंध अंदरि हिकिड़ी तमामु वॾी तहरीक ई उहा जेकॾहिं जारी रहे हा ऐं ख़बर न आहे कहिड़ा सबबु हुआ। मां साईं खे चवंदुसि त उन्हनि ते बि लिखनि त कीअं सिंध ग्रेजुएट एसोसिएशन जेको हुई उहा विया जे दौर में पसे पर्दा रही। मुंहिंजो ख़ुदि किताबु लिखियलु आहे हिन ते डॉक्टर सलेमान शेख जी हयातीअ ते मुंहिंजो पंहिंजो किताबु लिखियलु आहे। त उन में मूं उन खां पुछा कई त छाजे करे जेको आहे हीअ गुरसुदार कीअं आई, त हुननि चयो त असांजे ज़िया दौर में
असांजे पाबंदी कई उनखां पोइ जेको आहे असांखे ज़रूरत महसूसु थी त असां ॻोठ सुधार ठाही पर ॻोठ सुधार पोइ साइड ते ॻोठ सुधार खे छो न इनकरेज कयो वधायो एॾी वॾी तहरीक हुई उहा तहरीक जेको हुई पोइ छाजे करे उहा आहिस्ते आहिस्ते पोइ हिते पइजी वई त साईं खे गुज़ारिश कंदासीं त किताब न त को मकालो लिखनि छकनि त साईं पाण ई वेठा आहिनि या ख़ानमन साहब जी हयातीअ ते ॿियो बि लिखियो पर जेतिरो बहितर मां सम्झां थो साईं लिखी सघंदा शायदि ॿियो को इंसाफ़ उन सां ओतिरो करे सघे त मञता ॾियण जो इहो ई तरीक़ो आहे ऐं त असीं साईं रसूल बख़्श जी जेके रवायतूं आहिनि उन्हनि खे अॻिते वधाईंदासीं उन्हनि ते उनजे क़दमनि ते हलण जी कोशिशि कंदासीं ऐं आमतौर असांखे पंहिंजा कुझु तस्वर बि तब्दील करणा पवंदा असां सभिनी खे बि करणा पवंदा त असां वटि वॾे माण्हूअ जी निशानी इहा आहे जंहिं वटि वॾी गाॾी हुजे वॾो बंगलो हुजे घणो पैसो हुजे पर सची ॻाल्हि में असां पंहिंजा उहे क़द्र तब्दील कयूं ऐं वॾो माण्हू उहो ई आहे जेको अहिड़ा कम करे माना थो त उन माला में साईं रसूल बख़्श जेको आहे हिकु तमामु वॾो किरदारु आहे हिन तरह जो सिंध जे हवाले सां तमामु वॾो माण्हू आहे त उहे जेके साईं कया आहिनि ऐं साईं जे हवाले सां इन ॻोठ मां ॾिसो त जेके किरदार हींअर पोइ निकिरी अॻिते आया आहिनि त ख़लीक मुगियो गचेराई साहिबु ॾिठो आहे उहो आहे तमामु वॾो हिकिड़ो नक़ाद थी साम्हूं आयो आहे त उहो आहे ऐं फैज़ मोहम्मद साहिबु सवेर ॻाल्हाया समाजी खेत्र में समाजी ख़्याल खां पाण बि उन्हनि वॾो कमु कयो आहे ऐं हींअर हिते हिननि दोस्तनि जी हिते रहनुमाई कनि पिया उहे आहिनि फ़हीम मुगियो साहिबु आहे तमामु सुठो आइडियल टीचर आहे माना असां सची ॻाल्हि इहा आहे त मूंखे हिन ॻोठ जा उस्ताद एॾा बहितरीनु उस्ताद आहिनि जीअं ख़ाली के हिन वकार मुगियो साहिबु जेको आहे उहो हींअर साइंस जे जेको कमु कयो मूं उन वीडियो खे उहा ठाराए ऐं उहा हलाई डॉन न्यूज़ ते उनखे अप्रोच कराई डॉन न्यूज़ ते उतां उहा ख़बर हलराईसीं उतां ऐं जिते किथे पहुचराईसीं सॼी दुनिया में माण्हू हैरान आहे त अहिड़ो कमु कंहिं ॻोठ में थी सघे थो साइंस ते त माना इहा ॻाल्हि ई आहे त इहो उन उस्ताद जो कमाल हो ऐं जावेद अहमद मुगियो साहिबु वेठो हुओ सवेर त साईं जेको आहे उहो उनखे केॾी आहे उल्टो आहे त कीअं मां पंहिंजे प्राइमरी स्कूल खे कीअं बहितर कयां त उहा हिकिड़ो जज़्बो आहे अंसार आहे ॿिया दोस्त आहिनि ऐं हीअ त असांजो जीअं नोमान आहे नोमान त इन सॼे में सची ॻाल्हि इहा आहे त ॼण ॿिया सभु असीं तस्बीअ जा दाणा आहियूं त नोमान धागे वारो कमु थो करे त नोमान इमरान जो एॾो वॾो किरदारु आहे जेके हिनखे कम खे हलाइनि पिया त हीअ जेको हींअर असां हुते कंप्यूटर लैब कई उन में 4-5 हिननि कोर्स कराया तमामु सुठा ऐं सुठे नमूने सां उहा हले पई ऐं हाणे हितां असीं इहो मां असांजी कोशिशि इहा ई आहे त इन स्कूल में असीं जेको आहे त असां एतिरो ई करे सघूं था जेतिरो असांजे वस में हूंदो त कंप्यूटर लैब बि ॾिनी आहे त हाणे उन में साइंस जी लैब बि ॾियूं असां हुनखे गचेरो हाई स्कूल खे छाकाणि त एॾो वॾो कमु ऐं इहो असांजे तरफ़ां माना इन ॻोठ लाइ जेकॾहिं अकेलो किरदारु वकार मुगियो साहिबु एॾो करे सघे थो त पोइ उन में असीं अॻिते छो बीहूं जेको आहे अहिड़ो माण्हूअ खे सरकार ॾे सरकार जे आसरे ते वेठा हूंदासीं या सरकार जे आसरे ते केतिरो वेहंदासीं त असां उते साइंस लैब बि उते ठाहियूं ईअं प्राइमरी खे त इहे ॿ स्कूल असांजा मोर्चा आहिनि या हीअं आहिनि ऐं उन में असां मुंहिंजी जेका गुज़ारिश आहे उहा साॻी हूंदी साईं रसूल बख़्श खे त साईं असां सां असांजी रहनुमाई कंदा रहनि जिते असां खां कोताही थिए थी उते असांखे सम्झाईंदा रहनि असांजी टीम खे गाइड कंदा रहनि असांजी मदद कंदा रहनि त इन्हनि खे ही मोर्चा असांजा इहे स्कूल आहिनि ही सभु शयूं जेका इहे पोइ नऊं नसुल जेको पैदा थियो आहे इहो इन्हनि स्कूलनि जी सुठी तइलीम जे करे थियो आहे ऐं उन तइलीम जो बुनियादु जेको हो उहो साईं रसूल बख़्श रखियो आहे अञा ताईं बि पाण कंदा रहनि था राति मूंखे ॿुधायूं त हिन स्कूल खे जी का एफिलिएशन साईं कई आहे मोरे में त छोकिरियूं जेके आहिनि मैट्रिक जेके आहिनि उहे हाणे हिते करे सघनि जेके आहिनि त तमामु सुठियूं कोशिशूं आहिनि ॿियूं गॾिजी सॼी कंदासीं
तव्हां सभिनी जी वॾी महिरबानी त जेके वेठा आहियो ऐं ॿुधूं पिया ऐं साईं रसूल बख़्श ते ॻाल्हायूं पिया, सो तमामु वॾी महिरबानी। आरफी जी गचेराई गाज़ी दरगाहन ऐं दरवेशनि जो पांधी मस्जिद मंदर सुबुह सरात सांझी कॾहिं ज़िक्र इलाही त कॾहिं राम राज़ी इहो आहे गचेराई गाज़ी। चढ़ियो जे ज़िद ते कंहिंजी बि न ॿुधंदो वज़ीर अज़म त छा पर सदर जी बि न सुणंदो कंदो हाओ हक़ीक़त ते न ई मिजाज़ी इहो आहे गचेराई गाज़ी। मकाला मज़मून तासरात हज़ारे रिसालनि इख़बारनि इनाम बारे सचनि सां सचारो आहे कूड़नि जो काज़ी इहो आहे गचेराई गाज़ी। बारिश बुज़ुर्ग खे आहे इल्मु लाहो सीड़ो तइलीम जो तासो अदीबनि जो ओलड़ो आ पाकाई सां पाक 5 वक़्त नमाज़ी इहो आहे गचेराई गाज़ी। साईं मुंहिंजा साईं रसूल बिश्क सां वाठस असांजे अॻु में हुई वॾड़नि खां, पर जॾहिं असां हाई स्कूल में मां हिते आयुसि त पोइ वरी असां सां वाधारो कयईं कुर्बत में। हूअं बि साईं रसूल बिश्क हर उस्ताद सां प्राइमरी तोड़े सेकेंडरी सां वेझो पवंदो आहे फ़क़ति ॿारनि जी तइलीम सुधारण जे करे। उन जे करे हींअर जेका अॼोकी मंच आहे नौजवान कई आहे इहा का विरले किथे थींदी आहे, न त कान था कनि। नौजवान इहे भले घोड़े ते चढ़ियल आहिनि, हक़ीक़त में साईं जी जेका इज़त कई अथनि जहिड़े ई हींअर ई या हुननि खे लख शाबस हुजे। ऐं अॼु साईं 70-75 साल जो न आहे पर 20-22 सालनि जो नौजवान वेठो आहे। साईं रुगो तइलीमी ख़िदमतूं न कयूं आहिनि, ॿियूं बि कयूं आहिनि। साईं प्राइमरी स्कूल त हक़ीक़त में गचेरे में असुल खां वठी वाणनि खां वठी हो, पर उन खे वाणनि खां पोइ वञण खां तक़वियत ॾियण लाइ साईं शफ़ी मोहम्मद ऐं AP क्लास जो बुनियादु रखण लाइ साईं शफ़ी मोहम्मद जो हथो। उन खां पोइ साईं रसूल बिश्क मिडिल स्कूल बॉयज़, मिडिल स्कूल गर्ल्स, हाई स्कूल गर्ल्स ऐं हाई स्कूल बॉयज़ वग़ैरह साईं बिल्डिंग्स वग़ैरह जी कोशिशि साईं जी हुई। ऐं हक़ीक़त में हींअर जेको गचेरे जो शहर आहे 1 यूनिट थी वियो आहे। अलाए किथां किथां जा माण्हू हिते अची घर ठाहिया अथनि। हक़ीक़त में इहा वारसी आहे असुल रहंदड़ माण्हुनि जी। हीअ जेके प्लाट आहिनि वालार पासा वञनि हक़ीक़त में मख़सूस हुअणु घुरिजनि, बचाइजनि। कीअं हिते स्कूलनि खे दर्जा मिलंदा वेंदा, हायर सेकेंडरी थींदी, लॉ कॉलेज कचेरे में थींदो, अहिड़े नमूने सां असां बचायूं प्लाट त बहितर आहे। मिसाल आहे ॿुधूं पिया त जामी मस्जिद जेका तारीख़ आहे उनखे बि खट खोड़ ऐं मुक़ामनि खे खट खोड़ लॻी पई आहे। इहा बचाइणु खपे त सुठो आहे। साईं असांखे ॿ दफ़ा डॉक्टरी मुफ़्त कैंपूं लॻाराए ॾिनी ॻोठ बिजराणी लॻाए ॾिनी, जेको अला साईं खे अजर नसीब कंदो। उन खां सवाइ 5 किताबनि ते साईं बावल जे किताबनि ते 5 किताबनि ते साईं लिखियो आहे। ऐं के सिटूं अहिड़ियूं हुयूं जेके इस्लामी नुक़्ते निगाह खां एतिराज़ी हुयूं। हिकिड़ो दफ़ो आउं घर खां ॿाहिरि निकिरी गचेरे रोड ते पहुतुसि त 2 कोराई ऐं हिकिड़ो मौलाना सूमरो अॻु फिरी आया। मूंखे चयूं हिन रिसाले में ही 2 सिटूं तव्हांजूं लिखियल आहिनि। मुंहिंजो हा। चयूं बाबा तूं तहज़ीर लाइ कहीं? मुंहिंजो बिस्मिल्लाह रहमान रहीम। मुंहिंजो भला हिननि जी माना सम्झी अथव? चई भला ॿुधा। जॾहिं माना सम्झाइनि पोइ यार हुननि ॿाहूं ॿधी माफ़ी घुरी थी। वाक़ई सही। साईं राशिद शाह खे बि ईअं ई तहज़ीर जे लाइ जॾहिं सॼो चौबोल थियो टोलो ठाहे फज़ल रहमान खे फ़ोन कयूं। उन चयो त तव्हां घर जे ॿाहिरां वञी हुनखे घर में भितर ऐं ठिकर हणो। टोलो निकितो। साईं अब्दुल अज़ीज़ लगारी फ़क़ीर माण्हू हो, उहो वाट ते हुननि खे मिलिया हुआ। केॾे था वञो? वाही ॻाल्हि आहे, असां पथरियूं हणण था वञूं राशिद शाह जे घर। चऊं बाबा तव्हां सचल खे छा कयो आहे? मोटो पोइ हिते मोटो, पर पोइ उन्हनि जो चवण करे मोटी पिया। सो
साईं रसूल बिश्क हक़ीक़त में जीअं मलाह साहिबु चयो त डॉक्टर नबी बिश्क खे मोट कान मिली, GM सैयद खे मोट कान मिली, रसूल बिश्क पलीजे खे मोट कान मिली, पर असांखे मोट ॾियणु खपे। जीअं अॼु ही प्रोग्राम मल्हायो अथऊं तीअं हिते न रुॻो मोरे में नवाबशाह में ॿिए पासे वधाइजे। इहे जेके शख़्सूं थी वियूं त साईं रसूल बिश्क उन्हनि खां का घटि आहे छा? साईं रसूल बिश्क उन्हनि जहिड़ो ई तारीख़ी माण्हू आहे। हक़ीक़त में असां सोचूं त अमर आहे। साईं पंहिंजी सॼी औलाद अथसि, पुट अथसि, कुझु बि कोन्हे। बाक़ी जेका ही जाखोड़ करे पियो छाजे लाइ? जेके बि ॿर पिया पंहिंजी पैदाश मां ईंदा अथसि रुॻो तइलीम लाइ ख़र्च अथसि, ॿियो कुझु कोन्हे। अॼु हिते प्रोग्राम आहे हैदराबाद ओरां तेल खपाए गाॾी जो वियो, मिसाल आहे हिकिड़ो। ॿियो अॼु हेॾे इन करे अहिड़ा ई तारीख़ी माण्हू थींदा आहिनि जिन जा नाला रोशन ऐं किताबनि में तारीख़ुनि में आहिनि, किताबनि में आहिनि। उहे अहिड़ा ई माण्हू थींदा आहिनि, हुन वधीक कोन थींदा आहिनि। ख़ुदा हाफ़िज़ साईं। हाणे ॻाल्हि इहा आहे त तमामु दोस्तनि तमामु साईं ते तमामु घणो ॻाल्हायो आहे। हाणे इन खां वधीक त मां इल्मी शख़्सियत थी न आहियां जो मां एतिरो ॻाल्हाए सघां, पर जेके मूं ॻाल्हियूं ॿुधियूं आहिनि, जेको मूं अॼु हिते ॾिठो आहे, साईं जन जूं ख़िदमतूं ॿुधियूं आहिनि, उन मां आऊं बि तमामु घणो मुतासिर थियो आहियां त साईं एॾियूं हिन ॻोठ जे लाइ ऐं हिन नौजवाननि जे लाइ ॻोठ जे लाइ तमामु घणो कमु कयो आहे। साईं जन खे लख रहमत आहे जो अहिड़े दौर में, अहिड़े जहान में साईं जन हेॾियूं क़ुर्बानियूं कनि। साईं जन जा महिरबानियूं लख थोरा जिन मूंखे स्टेज ते बांधो। महिरबानी साईं खे इफ़्तिख़ार। सिंध जे हर ॻोठ में बिजली रसे, सिंध जे हर ॻोठ में बिजली रसे, सिंध जो हर ॻोठ वीरानो वसे, सिंध खे नक्शो ॾियो फिरदौस जो, सिंध खे ठाहे वठो ठाहे वठो। अचानक प्रोग्राम थी वियो, दोस्तनि मोकिलियो व्हाट्सएप ते, निकिरंदे निकिरंदे देरि थी वई आहे, उन लाइ मुइज़रत। असुल भाउ अचे थी ॻोठ, आउं हिन ॻोठ जो आहियां और आउं ॼाओ मोरे में आहियां, पर निस्बत इहा आहे त आउं सम्झा थो ॻोठ खे मूं विसारियो न आहे। उहा ॾुखी हुजे, उहा गंभीर हुजे, जेकॾहिं बि किथे तइलीम जो ज़िक्र थींदो आहे, यकीननि मां चवंदो आहियां त हिन गचेरे खे तइलीम मिली, उहा गचेराई साहिब जी महिरबानी। नियाणियुनि खे तइलीम मिली, उहा गचेराई साहिब जी महिरबानी आहे। स्कूल त उहो रस्ता उन्हनि से आहे। चवंदो आहियां साईं खे त साईं अलाए छो हिन गचेरे जी इहा हालत आहे जो हर गिटीअ मां दूर थी वसे। तो अलाह कंदो त हीउ मेड़ाको कामयाबु थींदो ऐं साईं रुॻो गचेरो न, पर जीअं की ॻोठ सुधार संगत हूंदी, साईं जा हुन में काफ़ी कारनामा आहिनि। ऐं हींअर बि सचमुच त असांखे इहा ई ज़रूरत आहे कि ॻोठ उहे आबाद हुजनि। सभु खां वॾी महिरबानी। ॼाणूं था, पर असां में सियासी शऊर न आहे, अदबी शऊर न आहे, या मुतालियो कयूं था त पढ़ण खां पुरजण वारो कमु नथा कयूं। सो जेकॾहिं ही त सभु पंहिंजा दोस्त वेठा आहिनि, पर इहा ॻाल्हि जेकॾहिं मोरे में करे आई इंटेलेक्चुअल दोस्त वेठा हुजनि हा त ज़ाहिर आहे त फ़हीम ते तनक़ीद कंदा। छो जो मुंहिंजो ज़ाती हिकिड़ो दोस्त आहे ऐं उन खां अलावा ही जेके दोस्त ॿिया बि वेठा आहिनि, इन्हनि खे बि इहा ॻाल्हि हुजणु खपे ज़हन में त रुॻो कंप्यूटर हलाइण इहा तइलीम न आहे, या दुनिया जी इंफॉर्मेशन वठणु इहा तइलीम न आहे। इहा सुठी ॻाल्हि आहे पंहिंजी जाइ ते, पर असां वटि सियासी शऊर केतिरो आहे। असांखे अञा इहा बि कान्हे ख़बर त असांजो दुश्मन कहिड़ो आहे, दोस्त कहिड़ो आहे। जीअं साईं ॻाल्हि कई त असां जहिड़े कंहिंखे बि मञता नथा ॾियूं, इहा दुरुस्त ॻाल्हि आहे। कुली तौर ते हिनखे ऐं न मञंदुसि, पर अक्सरियत में इहा पंहिंजी जाइ ते दुरुस्त आहे। त असां तमामु घटि मञता ॾिनी आहे दुनिया जे अंदरि। दुनिया जेके तरक़ी याफ़्ता मुल्क आहिनि उते सिर्फ़ु ॿ ॻाल्हियूं आहिनि, टी ॻाल्हि कान्हे, जज़ा ऐं सज़ा।
जेकॾहिं सुठो कमु आहे त उनखे एप्रिशिएट कयो थो वञे, जेकॾहिं ग़लति कमु आहे त उनखे कानून जे हवाले सां सज़ा ॾिनी थी वञे। पर हिते असां वटि ईअं कोन्हे। उनजो सबबु जो असां वटि जेकी तइलीम आहे उहा तइलीम सिर्फ़ु इहा आहे त बाबा सुठा ऑफिसर थियो, डॉक्टर थियो, इंजीनियर थियो, भली थियो, असांखे को बि एतिराज़ कोन्हे। सुठी ॻाल्हि आहे जेकॾहिं तइलीम पिरायो था त इंजीनियर हुजे, डॉक्टर हुजे, पर उन डॉक्टर खे जंहिं वटि सियासी शऊर न आहे, अदबी शऊर न आहे, त उहो डॉक्टर समाज में सही कमु कोन थो करे, उहो पैसनि कमाइण जी मशीन थी थो वञे ऐं अहसासु उन्हनि मां ख़तमु थी थो वञे। पर उन जाइ ते जेके तंज़ीमी माण्हू रहिया आहिनि, जीअं साईं ख़लीफ़ ॻाल्हायो त ॾाढो ज़बरदस्त, त जेके तंज़ीमी माण्हू रहिया आहिनि उन्हनि खे ख़बर आहे, अहसासु उन्हनि वटि आहे जे उहो डॉक्टर थो थिए त हुन डॉक्टर खां उहो डॉक्टर बहितर थो साबित थिए। सो चवण जो मक़सदु इहो आहे त मुतालियो ज़रूरी आहे। ऐं कहिड़ो मुतालियो? जंहिंजे लाइ भेटाई चयो त पढ़ण तां पुरजण। अॼु असां वटि हालत इहा आहे त असांजा दोस्त तकरीर ॾाढी भली था कनि, पर उन में लफ़ाज़ी ॾाढी आहे ऐं जेके अमली तौर ते कमु था कनि उनखे वरी चरियो पागल सॼो थो वञे। पर मां सम्झां थो त साईं रसूलबख्श गचेराई भली हिनखे पागल सम्झो, चरियो सम्झो, पर तारीख़ आहे, तारीख़ कंहिंखे बि बख़्श न आहे कंदी। जेकॾहिं कमु करे पियो त यकीनन किताबनि में साईं ज़िंदा आहे ऐं ज़िंदा रहंदो। पर जेकॾहिं को ॻोठ जो माण्हू चए थो त हीउ चरियो आहे, पागल आहे, भली चए, पर तारीख़ में साईं ज़िंदा रहंदो, यकीनन ज़िंदा रहंदो। ऐं ॿी ॻाल्हि मां ॿुधायांव त साईं सां हाणे आऊं वेझो थियो आहे, तक़रीबन साल ॾेढ थियो आहे। सच पुछो त साईं जी उमिरि में मुंहिंजी उमिरि में फ़र्क़ु आहे। हालांकि मां 54 साल जो आहियां, साईं 73 साल जो आहे, पर महसूसु ईअं थींदो आहे त ॼण ही मुंहिंजो नंढो दोस्त आहे। हालांकि आहे उमिरि में वॾो, पर मुंहिंजो नंढो दोस्त आहे। हर वक़्तु मूंखे गाइड करणु, या साईं एमफिल पियो करे त उनखे एप्रिशिएट करणु, ऐं जेको साईं कमु कयो आहे साईं साहिल कीरे, सच पुछो त इहा जिते बि असां विया आहियूं, दादू विया आहियूं, या जिते जिते तकरीर कोई थो त हर वक़्तु इहा ॻाल्हि कंदो आहे त बाबा साईं ख़ालिद तारीख़ खे सही नमूने पियो सहेड़े, ऐं इहो एप्रिशिएट करण खां पोइ साईं खे अहसासु थियो त वाक़ई साईं जेको बि कमु कयो आहे सो उहो दुरुस्त पियो करे। ऐं तारीख़ सां एॾी वेसाघाती कई वई आहे जो इन करे मुबारक अली चयो त तारीख़ इतनी ही मज़लूम है जितना इमाम हुसैन। तारीख़ सां इहो हशर कयो वियो आहे। ऐं इहो ई मुबारक अली आहे जंहिं साइंसी हवाले सां तारीख़ लिखी आहे। अञा बि असांखे ज़रूरत आहे त असां साइंसी हवाले सां तारीख़ लिखूं, ऐं सिंध जी हुजे तारीख़, पाकिस्तान जी तारीख़ हुजे, इनखे सुठे नमूने लिखणु खपे। ऐं उहो कमु केरु कंदो? ज़ाहिर आहे साईं रसूलबख्श गचेराई जहिड़ा माण्हू खपनि, या इन जहिड़ा जेके ॿिया दोस्त कमु कनि पिया उन जहिड़ा माण्हू खपनि, तॾहिं ई असां तारीख़ खे दुरुस्त करे सघूं था। साईं घणपा साहिबी शख़्सियत आहे, मल्टी फेस पर्सनैलिटी आहे, छाकाणि त साईं जे समाज जे हवाले सां जेको साईं कमु कयो आहे, समाजी सुधारक जे हवाले सां, इहो बि कमु तमामु साईं जो घणो आहे। तहक़ीक़ जे हवाले सां, तारीख़ जे हवाले सां, या तइलीम जे हवाले सां तमामु घणो साईं कमु कयो आहे। दोस्तनि उन्हनि ते ॻाल्हायो आहे। बहरहाल मूंखे तमामु घणी ख़ुशी थी आहे, ऐं साईं इफ़्तिख़ार ॿुधे जो कंहिं बि नालो कोन वरितो आहे। मां साईं जी थोरी ॻाल्हि कयां त साईं बि ॾाढो महिनती माण्हू रहियो आहे, ईमानदारी सां। जॾहिं प्राइमरी उस्ताद हो त मूं ॾे आयो, चयो साईं मां लेक्चरर थियणु चाहियां थो। मां चयो साईं पोइ हुकुम कयो। चयो साईं तव्हां मुतालियो घणो था कयो ऐं तव्हां लेक्चरशिप जे हवाले सां वेठा बि आहियो, तव्हां वटि के शयूं आहिनि? मां चयो साईं बिल्कुलु आहिनि, ऐं वंड कबो इंशा ताला। पोइ मां ट्यूशन पढ़ाईंदुसि, शाम जो साईं डेली ईंदो साईं इफ़्तिख़ार। पोइ साईं खे मूं किताब ॾिना। ओवरऑल जेको आहे सो इन प्रोग्राम जे हवाले सां पंहिंजा व्यूज़ पेश कनि। साईं रसूलबख्श गचेराई साहब। रहमान रहीम। अजीज दोस्तों, अस्सलाम वालेकुम।
साईं मुंहिंजा अर्ज़ु आहे त ही समाजी कमु मूंखे पंहिंजे वार साहिब खां मिलियो। ख़बर नाहे त कहिड़ो जुनून हो मूंखे ख़ुदि सम्झ में ॻाल्हि कान थी अचे त मुंहिंजी उमिरि नंढड़ी 15.5 साल उमिरि। आउं ख़ुदि मैट्रिक जो इम्तिहान ॾेई आयुसि। मुंहिंजे ज़हन में सोच वेठी त हे ॿाहिराड़ी आहे, 5 दर्जा सिंधी छोकिरा पढ़ी वञी था घर वेही रहनि, बहितर आहे त तालीमी को चर्चो कजे, तालीमी को मचाइजे। त 15.5 सालनि जी उमिरि में मां हिकु स्कूल जी ठहियल बिल्डिंग हुई, लेकिन उहो भांडो उन मां हिकिड़ो क्लास ख़ाली कराए मां शुरूआति कई। 1965 जो ज़मानो आहे। 1965 में 15.5 साल जी उमिरि में मां ही कमु शुरू कयो। अॼु 73 सालनि जी उमिरि में मां अॼु बि पढ़ाई जो कमु 9th 10th खे मां पढ़ायां थो। इहो सॼो पढ़ाई मुंहिंजी रज़ा करणु आहे। मां नौकिरी कान कई आहे, मां मास्तरी कान कई आहे, मां सिर्फ़ु ईअं प्राइवेट में पढ़ायो आहे। हाणे ही जेको कुझु थिए पियो थो मां त ईअं सम्झां थो त इहो मुंहिंजो ई आहे औलाद सॼो जेको हीउ कमु करे पियो थो। पर सची ॻाल्हि ॿुधायांव त ॻोठण में कमु करणु वॾी ॻाल्हि आहे, तमामु मुश्किल आहे। पोइ जेके मशहूरु शोहरत वठी आयासीं वञी शहर जो पासो वरितऊं। मूंखे कुझु अञा ताईं चवंदा आहिनि के दोस्त, पर असांजो रेस अयाज़ साहिबु उहो ख़ुदि मूंखे चवंदो आहे तव्हां पंहिंजी ज़िंदगी तबाह करे छॾी। काश जेके तव्हांजी महिनतूं आहिनि या तइलीमी इदारा खोलाइण, तंज़ीमूं हलाइण, तंज़ीमूं खे साथ ॾियणु, तव्हां हैदराबाद जहिड़े शहर में जो आहे त अॼु तव्हांजो नालो अलाए छा हुजे हा। ॿी ॻाल्हि त सभिनी खां वधीक मां हिन मेहरान साहिब जो वॾो शुक्रगुज़ार आहियां, जिन परे वेही ॻोठ खां पंहिंजे ॻोठ जे हिकिड़े नंढड़े हिकिड़े चरिए खे साड़ियो, यादि कई ऐं उनजे हथ में उनजे लाइ प्रोग्राम बि करियईं। छो चरियनि जे लाइ प्रोग्राम के चरिया ई कंदा। त डॉक्टर सलेमान शेख जी जेका ॻाल्हि कई उहा हक़ीक़त ई त ज़िया जे दौर में सिगा ते पाबंदी पइजी वई। त पोइ खानमोहन पहुरे असां यूनिवर्सिटी में गॾु रहंदा रहासीं। पोइ गॾिजी सॼी करे सिंध कोट साध संगत जो बुनियादु रखियोसीं ऐं मां मेंबर सिर्फ़ु न हुउसि पर मां वाइस चेयरमैन हुयुसि। खानमोहन पहुर चेयरमैन हो, मां वाइस चेयरमैन हुउसि ऐं डॉक्टर हुसैन बख्श कुलाची जनरल सेक्रेटरी हो। असां टिन्हिनि जेका जदोजहद कई पंहिंजी मदद पाण जे उसूल ते। अॼुकल्ह जी उहा एनजीओ कान हुई जेके मददूं मिलनि थियूं। खानमोहन पहुर वीचारे जी अधु पघार कटिबी हिन कम जी करे। पंहिंजे घरां ख़र्चु कंदा हुआसीं, प्रोग्राम कंदा हुआसीं, ॿियो टियों कॾहिं किथे रुलंदा वठंदासीं। पर असांजी इहा ज़हन में ई ॻाल्हि कान हूंदी त असां को समाज सुधारक सॾिबासीं या फलाण टीर मट हेॾे होॾे ॻाल्हि थींदासीं। न का बि ॻाल्हि अहिड़ी असांजे ज़हन में ॻाल्हि कोन हूंदी, पर हिकिड़ो जुनून हूंदो हो। एतिरे क़दुरु जो असां जॾहिं हिकिड़ो सेमिनार 3 ॾींहंनि ते मुश्तमिल हिकिड़ो काज़ी अहमद में कयो, रेस अली नवाज़ उनड़ ख़र्चु सॼो कयो। उते खानमोहन ते इल्ज़ाम अची वियो त भई हिकिड़ो मलक साहब पंजाब खायो, उन हिनखे 50,000 ॾिना जेके खाई वियो। अख़बारनि में अची वियो। मूं चयोमांसि अख़बारनि में चयो तरदीद कयूं यार, तरदीद में कमु न, तरदीद में जो बि वक़्तु न विञाए, तरदीद कोन कंदासीं। भली जंहिंखे जीअं वणे सो करे। 50,000 मूं खाधा न, तो त कोन खाधा, तूं मठ करे वेही रह, बसि तरदीद असीं कोन कंदासीं। ठहियो, ठीकु थियो, तरदीद कान कयो। जॾहिं उहो ॿिए दफ़े उहो मलक साहिबु आयो, पंहिंजी तंज़ीम जो सरबराह हो, उन पाण अचे इहा ॻाल्हि कई। जब मूं उन खां पुछो त साईं हीअ तव्हां 50,000 खानमोहन मूंखे ॾिना? चई न बाबा मूं त रुपयो कोन ॾिनो। अजब जहिड़ी ॻाल्हि आहे त हुनखे टाइम एतिरो बि कोन हो जो पंहिंजे कूड़ खे निदे या उनजी तरदीद करे सघे। अहिड़ो खानमोहन पहुरो। त हक़ीक़त इहा आहे। बाक़ी रही ॻाल्हि इहा त हाणे काफ़ी कुझु ॻाल्हाइजी चुको आहे। खलीक साहिबु थो चए त अकेलो थियो। साईं मां न को कल्ह अकेलो हुउसि, न को अॼु अकेलो, मां अॼु बि अंजुमन आहियां। मां अॼु बि कमु उन ई जज़्बे सां कयां पियो थो जॾहिं मां 15.5 साल जो उमिरि जो हुउसि। अॼु बि उहा मूं में जवानी आहे। अॼु बि हिनखे मां हाई स्कूल ते हलाए रहियो आहियां। हीअ 1988-99 में बिल्डिंग ठही आहे, कॾहिं बि मरामत कान थी अथव। पर मां पंहिंजे ज़ाती ख़र्च जी बि हेड मिस्ट्रेस असांखे सुठी मिली आहे, उहा ज़ाती ख़र्च कंदा असां हिनखे पंहिंजो बंगलो बनाए वेठा आहियूं। ॼण तालीम सुठे नमूने सां हली रही आहे। त
ॻोठनि में पंहिंजे पाण खे घाणे में पीड़ण आहे ख़ुदा जो कसम जेको मां पीड़ियो आहियां 15 सालनि खां वठी हिन वक़्तु उहा मूंखे ख़बर आहे मूंखे नाले जी ज़रूरत कान्हे मुंहिंजो मक़सदु आहे सुठे जो उहे गो हेड जेका ठही आहे न त मुंहिंजो इहो मक़सदु आहे जेको निकिरी आयो आहे मां पंहिंजे कम में कामयाबु थी वियुसि भले केतिरो बि मूंखे पीड़ियो पर हिकु मां पंहिंजे मक़सद में कामयाबु थी वियुसि मां न को अॼु अकेलो आहियां पर मरण घड़ी मरण न त मूं रब खां इहा दुआ घुरी आहे त मुंहिंजा मुड़ास मुंहिंजे मज़ार ते को समाजी कमु को खणी अचे त उहो मुंहिंजो पपूरो ज़रूरु कजाए मां अॼु बि जेको आहे सो जवान आहियां मां पूरो कोन थींदुसि थियां त कंहिंजे आसरे थियां पर हाणे चवां त पूरो थियां जो गो ऐं हैंड जेको आहे या तंज़ीम जेका आहे जेको ॼार विछायो अथसि तो हाणे ईअं पियो सम्झां त ॼण मुंहिंजे उमिरि पूरी थी वई आहे मूंखे रिटायर करणा आहिनि पर मां रिटायर कोन थींदो साव मां रिटायर कोन थींदो मां तव्हांजो नंढिड़ो कारकुन थी भला साहिबु मां तव्हांजो नंढिड़ो कारकुन थी तव्हांजे पुठियां हलंदुसि मां रिटायर कोन थींदो साव असुल कोन थींदो साव ऐं न को मां अकेलो थींदुसि कॾहिं बि अकेलो मां कोन थींदुसि अॼु बि मुंहिंजो कमु हले पियो थो हींअर बि हाई स्कूल लाइ मां कुझु पैसा मंज़ूर कराया आहिनि हाई स्कूल जो कमु मां करायो आहे ख़रीद साहिब खे मां चयो आहे त मुंहिंजो पहिरियों जेको आहे मंज़िल लाइब्रेरी ते आहे लख रुपए जा किताब वरितासीं ॾिसण में कोन था अचनि जेको कुझु कयोसीं उहो कुझु कोन थो नज़र अचे वरी तूं अदीब भई हेॾो तुंहिंजो नालो आहे तो कहिड़ा अदीब पैदा कया इन कम खे बचाइणो आहे साइंस जा लेखक असांखे पैदा करणा आहिनि ॿियो लिटरेचर त घणो अची आहे पर असांखे साइंस जा लेखक जेके उहे पैदा करणा आहिनि ऐं उन खां पोइ